महाराज मंगलू राम शर्मा, संत केवल राम, संत बहरू राम, संत चंदी राम, भाई पेशू राम ऐं शहर जी पूज्य की उहे आसन ते विराजमान थे, जैसा उन्हनि जो तिलक ऐं पग पहिराई वञे। साईं गोविंद राम हथ जोड़े पंहिंजो आभार ज़ाहिर कंदानी ऐं गद्दी ते विराजमान थींदा आहिनि। हयात पिताफ़ी जा महाराज संतन जे मथे ते धोणी साहिब चंदन ऐं सिंदूर जो टिको लगाईंदा आहिनि। गौसपुर जा उदासी संत बाबा गुरदास राम संतन के पग पाईंदा आहिनि। शदाणी भक्त साईं गोविंद राम साहिब के अष्टम जोत के रूप में स्वीकार करे ॾाढो खुश थियनि पिया।